नारायण वासुदेव। हाणे गहरी गाल बुधो, श्रीमद भागवत में राधिका नालो जेको राधा जी जो स्पष्ट न लिखल तो। श्रीमद भागवत में राधा नालो भी स्पष्ट न है, जबकि बियन पुराणन में कई बार राधा जी उते वंदना कई वही आ, उन जा नाला आहिनि, उन जी कथाऊं। ये छाजे करे जो सुखदेव भगवान अगर राधा शब्द मुख से चई सघनि, एक बार भी चवन राधा, तो खबर तो शास्त्रन में लिखिया क्षण मासा विस्मरेत, 6 महीनन तक कोई पाण के भुलजी वेंदा, समाधि लगी वेंदी। यानी उन जो प्रेम एतिरो ऊंचे दर्जे जो आहे, उच्च कोटीअ जो आहे, एक बार राधा चवण सां उन जी 6 महीने जी समाधि लगंदी। हाणे सोचो अगर राधा शब्द चवनि हा, परीक्षित महाराज वटि त घणा ॾींहं हा, 7 ॾींहं, और उनमें भी कुछ गुजरी चुका, इन करे सावधान थिया। लेकिन राधा जी कथा कहिड़ी आहे उहा ध्यान ॾेई ॿुधो। राधा जी जो नालो आराधिका आयो तो, भागवत में पढ़ी ॾिसो, राधा जी जो नालो छा आहे? आराधिका। उनमें लिखियल आहे जेॾीमहिल गोपी जन को भगवान अंतर ध्यान था थियनि, गोपियूं रोअनि थियूं, तो उन्हनि खे चरण चिन्ह युगल था नज़र अचनि। ध्यान ॾेई श्रवण कजो। हिकिड़ा श्री कृष्ण जा और दूसरे चरण आराधिका के थे, उहा श्री राधा रानी। ऐं ॿई चरण वञनि था अॻिते त ॾिसनि थियूं गोपियूं, ॾिस हिते हिननि जी चरणनि जी छाप आहे, हिते जेके श्री कृष्ण जा चरण आहिनि उन्हनि जे आङुरनि जा निशान आहिनि, एड़ीअ जा निशान न आहिनि। गोपी ईअं छो? हा, साफ़ नज़र था अचनि। मथे ॾिस, मथे वण ते गुल लॻल आहिनि, मतिलबु हुन हितां गुल तोड़िया आहिनि। चओ हरे राम, टपो ॾेई करे उहो गुल तोड़े करे उन राधा जी जो श्रृंगार कयो आहे। ओहो, अच्छा अच्छा अच्छा। वरी अॻिते था वधनि त राधा जी जा चरण चिन्ह गायब था थी वञनि, और श्री कृष्ण जा चरण चिन्ह वधीक धरतीअ ते छपियल नज़र था अचनि, वधीक उन्हनि जो भार वधीक आहे। अरे गोपी सखी थी त श्री कृष्ण जा चरण स्पष्ट साफ़ वधीक आहिनि, हिन जो अर्थ हुन पंहिंजे सखीअ खे कंधे ते खणी वरितो आहे, मथे खणी वरितो आहे। चओ हरे राम। वरी अॻिते ॾिसनि था पिया त ॿई चरण चिन्ह अॻिते वञनि था। चओ जय श्री कृष्ण। वरी ॾिसनि था अॻिते कि राधा रानी ॾाढो थकी पई, इहा लीला थी पहिरियों त उहा चए थी हे श्याम सुंदर मां थकी पई आहियां। त भॻवान चयो ठीकु आहे देवी, तूं मुंहिंजे कंधे ते आरूढ़ थी वञ, कंधे ते सवार थी। राधा रानी ॾाढो प्रसन्न थी, जीअं हथ मथे खया भगवान उतो भी अंतर्धान। चओ जय श्री कृष्ण। वरी गोपीजन ॾिठो त श्री कृष्ण जा चरण हिते गायब आहिनि और राधा जी जा चरण आहिनि, त पक असांजी स्वामिनी राधा जी हिते हूंदी। अॻिते ॾिठूं त राधा रानी उते वेठी, उहे भी विरह में हा कृष्ण गोविंद करे रहियो। तॾहिं गोपीजन पहुतियूं ऐं राधा रानीअ पुकार कई त भगवान प्रकट थिया, महाराज थी। बोलो महाराज भगवान की।